अस्सलामुअलैकुम दोस्तों, मां जमील अहमद एवां ॾिसी रहिया आहियो टेक्नोलॉजी इन सिंधी। अॼु जी हिन वीडियो में मां तव्हांखे ॿुधाईंदुसि त पंहिंजी पिक्चर खे त कार्टून वांगुरु हर कोई ठाहे सघे थो, पर इहा हिकु अहम ॻाल्हि आहे त पंहिंजे विजय खे कार्टून जहिड़ो कीअं ठाहिजे। पंहिंजे विजय खे कार्टून जहिड़ो कीअं ठाहिजे, हलो त उहो अॻिते हली सिखूं था। सभ खां अवल वञो प्ले स्टोर में। प्ले स्टोर में वञण खां बाद उते लिखो कार्टून फोटू। हीअ ऐप आहे, इहा वञी इंस्टॉल कयो। इहा ऐप इंस्टॉल करण खां पोइ ओपन कयो हुनखे। ओपन करण खां पोइ हिते जेको वीडियो वारो ऑप्शन नज़र अची रहियो आहे, उन वीडियो वारे ऑप्शन खे हणो ऐं हिते जेके बि वीडिया भरे रखिया आहिनि उहे हिते मिली वेंदा। फॉर एग्जाम्पल मुंहिंजो ही वीडियो आहे, हिनखे मां कार्टून करणु चाहियां थो। हे ॾिसो, ये देखो वीडियो आहे वो कार्टून जी शिकिल में अची चुको आहे। ये ॾिसो, तमामु ज़बरदस्त एप्लीकेशन आहे, बहितरीन एप्लीकेशन आहे। हिनखे हींअर ई वञी इंस्टॉल कयो। ऐं ही जेका आहे सा फोटू खे बि कार्टून जीअं ठाहींदी आहे। उहो ईअं त हिते फोटू ते क्लिक कयो ऐं तव्हां को बि फोटू खणो। फॉर एग्जाम्पल आहे त फोटू थो खणा हिकिड़ो, ही फोटू आहे। ही फोटू आहे, हे ॾिसो हिते, हे ॾिसो हीअं कार्टून वांगुरु ठही वियो। त यकीनन अॼो कोई बहितरीन वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। तमामु बहितरीन वीडियो हुयो त हिन वीडियो खे लाइक ज़रूरु कजो, कमेंट ॾिजो, शेयर कजो। त हिन खां बहितरीन वीडियो में अॻिते मिलूं था। इसी ताईं मूंखे ॾींदा इजाज़त। ख़ुदा